मते ट्रक वारो ची भाटे वयो खबर ही कान पे हिते झंग में हिकड़े कादियानी के जेकने का तवा तकलीफ ॾियो बिन ॾींहनि में ॾिसो त पूरी दुनिया में दाहूं थियनि थियूं या न थियूं थियनि ऐं जेकॾहिं 100 मुसलमान हिते शहीद थी वञनि कंहिंखे परवाह काने का हिकड़े कादियानी जे लाइ पूरी दुनिया दाहूं कंदी आहे छाजे करे होॾां दौलत जा मुंह खुलिया पिया आहिनि उहे दौलत ते हलाइण वारा अॼु बि हुन जे पोइ लगन खे दौलत ते हलाए रहिया आहिनि ईमान जी ताक़त उन्हनि वटि नाहे दौलत जी ताक़त 5 साल 20 साल ख़त्म थी वेंदी मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी ताक़त क़यामत ताईं ख़त्म कान थींदी थोड़ो पानी दे दा मुझे ख्याल में तारीखी गालियों बर्दाश्त करण ऐं ॿुधण सब कंहिंजे वस जी गाल लिखी तमाम घणियूं गालियों आयो होस पर मां तव्हां ॾे ॾिसां थो त तारीख़ जे ॻाल्हियुनि मां थकिजी था पओ हाणे तव्हांखे खपे थोड़ी चटपटाकी ख़बर यानी उहा शइ जेका ॿुधण सां ख़ुशी थिए ऐं दिलि में थोड़ो मदीने जो जज़्बो जागे ईअं था चओ न हाणे बाक़ी 2-3 मिंट अचो त मदीने जे तरफ़ रुख कयूं हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ मुंहिंजे आका ते पन्नो वापस रखियो नौजवान आशिक हुसैन भट्टी मज़र हुसैन भट्टी ॿिया लाइ कहिड़ा नाला आहिनि किथे बि हाणे 2 कलाक नथो ॻाल्हायां थकिजी थो पवां पर इको साउंड वारे खे ख़ुदा सलामत रखे साथ भलो नहीं अहिड़ा दीवाना ॾिसो ईअं खचा खच को चुरई कोंदो अज़ीज़ाने मन बस हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुज़ूर जो मौजज़ो ॿुधाई या आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाश ॿुधाई बस मौजज़ो तो ॿुधाई वरी ॿिए दफ़े वरी मौज़ू खुली वेंदो वरी हिकु थी वेंदो अज़ीज़ाने मन जंहिंजो नालो अबू जहला सुञाणो मक्के जो इज्जत वारो माण्हू पंहिंजे कौम में ॼातल सुञातल माण्हू मक्के जे नंढे वॾे खे ख़बर त अबू जहल केतिरो चङो मुड़सा उन अबू जहल अल्लाह करे शल तव्हांखे मक्के जो दीदार रब नसीब करे वञी ॾिसी अचो सफ़ा ऐं मरवा ता जॾहिं वेंदो सफ़ा खां शुरू थी करे जॾहिं मरवा जे कुंड ते पहुचंदो उतां जेको दड़ो निकिरंदो आहे जबल अबू कुबैस जे सिधो सो जबल अबू कुबैस जे साम्हूं सिधो सिधो रस्तो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत वारी जगह जे तरफ वेंदो आहे अबू जहल एकड़े पांजे हमराह जी ड्यूटी रखी ची गाल बुध जेतरी पघार चवंदे दींदो मैं जवान ब आही ताकत ब अथई ए मुखे खबर आ तो उन चयो अबू जहल उन चयो त मुझे भाईटे पर मां चवंदुस त उन चयो त सुणे महबूब मुस्तफा असा गुलाम आयो असा ये लफ्ज न चवंदासी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले चे इन घट ते वेही रहो जेको ब मुस्तफा दे वने उन के रोकण जी कोशिश कर पहरी गालन सा रोक गालन सा न रुके ही पैसा दई रोक जा पैसन सा भी न रुके पो डंडो खणी वेही रह जा जे छो थो ये चवी जे दिसी न तो जेको वने तो त दीवानो थी पो थो मोटे जे फिक्र न कर पघार ते जेकी चवंदे हमरा डंडो खणी सुबह जो वेही रहो जेको भी आयो उन के जे काडे तो वनी हेडे के के उपतियूं सुबतियूं गालियूं बुधाए मोटाई के 5 रुपयन जी लालच दे मोटाई को न पियो मुड़े त डंडो देखारे मोटाई अजीब कुदरत अल्लाह जे कुदरत दे निहार हमरा के चे तो बेड़ बुखार थे शदीद बुखार लगो वेठो त सागी जगह ते पर हिम्मत जान में कान हुई ताकत जान में कान हुई वेठो रहो अज मुझे मुस्तफा जे दीवानन खे कंहिंखे भी रोकी कोन जडी मल शाम थी घर वयो ज़ाल चेस त जुम पैसा घणा आंदा थे ज़ाल के चवे तो निहारे गाल बुध अज पैसा त कोन आंदा थम पर एड़ी गाल आंदी थम जेका जिंदगी में कदे न डिठी आ न बुधी आ
ज़ाल चे सुवारो कर बुधाए ची अंदर हली अकेलाई में गाल तो बुधाए चवे तो गाल बुधो खुदा जो कसमा हेतरा ॾींहं महबूब मुस्तफ़ा जी मुखालिफत कयम मझंद जो मुझो जिस्म सड़ंदो हो अॼु बुखार एॾो हुयो जो ॻाल्हाए न पियो सघां बुखार में जिस्म सड़न जे बजाय अंदर मुझो ईअं ठरे पियो जीअं फ्रिज में बर्फ जो वटो ठरी तयार थींदो आहे जी छापे कई जी अजुगी मुस्तफ़ा जे गुलामन के रोकियुम कोन बियो कुछ भी न कयुम महबूब जे गुलामन के को न रोकियुम ज़ाल चेस त गद्दार थी वयो आ मां अबू जहल के थी बुधाया रुगी ॾींहुं थियण दे चई मूं सच तोखे बुधायो आ इहा ॻाल्हि न कढ चई न तूं खाई अबू जहल जो वही मुस्तफ़ा सां कान छॾींदी मैं हिन चयो भला सुबुह ते फ़ैसिलो कंदासीं आधी रात जो टाइम थियो लिकी लिकी वञी मुंहिंजे मुस्तफ़ा जो दरड़ो खड़काए कंहिंजो दरड़ो मुझे मुस्तफ़ा करीम जो दरड़ो आधी रात जो खड़काए यतीमन जे यार नबी इहो कोन पुछो त केर हई छो आयो हई मुझो मुस्तफ़ा बाहर निकतो ॾिठई त मुझो ओहो दुश्मन जेको मुझे दीवानन खे रोकींदो आ मुझे मुस्तफ़ा पुछो छा जे लाइ आयो हई चवे तो सुहिणा ॻाल्हि ॿुध मुंहिंजा महबूब हक़ीक़त करे ॿुधाए अॼु मुखालिफ़त न कई थम अंदर ठरी पियो आ मुझे मुस्तफ़ा फरमायो पो जे अंदर ठरी पियो थई त कलमो छो नथो पढ़ी निहारे चई सुहिणा कलमो त पढ़ा पर पोयां निपुटी जेका छॾे आयो हां उहा ॾाढो ॾुखियो कंदी सुहिणा अहिड़ो कुर्ब कर जो मां बि कलमो पढ़ा त मुंहिंजी ज़ाल बि कलमो पढ़े मुझे मुस्तफ़ा फरमायो दे ख़बर छा खपई ऐलान होयो त यार जे दर ते छा खपई चवे तो सुहिणा अहिड़ो कुझु करे ॾेखारियो जो सिज उभरण खां पोइ मुंहिंजी ज़ाल वञी अबू जहल खे ॿुधाईंदी मां अॻे ई उन खे ॿुधायां मुंहिंजे मुस्तफ़ा चयो घुर खपई छा चवे तो सुहिणा मूंसां गॾिजी हलो अबू जहल जे बाग जे परे पासे मुंहिंजी ज़मीन जो टुकड़ो आहे कुझु बि आबादी नथी थिए मुंहिंजा मुस्तफ़ा रात जे पेट में उते खजन जो बाग तैयार कयो त सुबुह जो ज़ाल सूधो मुसलमान थी पवा मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो हल देर त हुई हुजूर फरमायो हल हलियो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेडी मल अबू जहल जे बाग मोल गया मुझे आका फरमायो खखड़ियों पांजू मेड़ी दो अच जा जमीन जो टुकड़ो थोड़ो हुयो टाइम थोड़ो हुयो इनके यकीन न पियो चे 7 खखड़ियों मेड़ी खणियों कोन मेड़ी मुझे मुस्तफ़ा फरमायो दे घणियों खणी आयो या रसूल अल्लाह 7 खणी आयो मुझे मुस्तफ़ा करीम पांजे पाक हथड़न सा मिटड़ी के परे करे उनमें खखड़ी रखी करे मिटड़ी वराइंदा वया 1 2 3 4 5 6 7 7 पूरियों थियूं मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो हाणे वनी तू भी आराम कर मां भी आराम तो कया सुबह जो सवेल अच जा त तुझे पाक जी खबर चार वठंदासी हुजूर सां गॾु मोटियो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे पाक घरड़े में वया हे जेडी मल मोटियो दिल में ख्याल कई ये मुमकिन त कोन्हे कदे थियो ही कोन्हे छो न अबू जहल के हवाल दिया तज मां वडो कारनामो सरंजाम दिनो आ तुझे सुने नबी के अज मो किया धोखो दिनो आ अबू जहल जो आधी रात जो दर तो खड़काए अबू जहल चयो केर चवे तो सुना बारो कर्म निकरिया तू जो गुलाम अबू जहल निकतो खैर त तई निभागा हिन महल जो आयो आ चवे तो खैर केड़ो आ अज एड़ो कम करे आयो हां सुबह जो सवेल मानुन के गड कर छा करे आयो ही अज सोने नबी दे वयोस तमा आई मुजी ज़ाल कलमो था पढ़ो जे कने रात जे पेट में मुझे वैरान जमीन में खजन जो बाग तैयार थे तमा कलमो पढ़ंदुस मानू गड कर सुबह जो बाग किया तैयार थींदो मानू खिलायो अबू जहल लाही दे जूतो ऊथ में ठका कराए सो ओ निभागा
ओ निभागा ही कहिड़ी गाल तो करी मुखा त पुछी हाँ इहो बाग त कुछ भी ना है ही उहो मुस्तफा है जेको आंगुर जो इशारो ॾींदो आ त चंड कदमन में अची सलाम कंदो आ। कहे चयो चो अबू जहल कहे चयो जॾहिं अबू जहल इए चयसि त कंध ते हथ ॾेई चई पोइ हाणे छा कयां वारो कर का सलाह दे चे गाल ता फिरी वञ चे गाल ता कोन फिरंदुसि गाल ता कोन फिरंदुसि का अटकल दस का अहिड़ी अटकल दस जह अटकल करण सां कम भी थी वञे ख्वारी भी थी वञे चे हींअर जो हींअर हल चे हल काॾे हलूं चे जंहिं जंहिं जॻह ते खखड़ियूं पूरियायो ख़बर थे चे अबू जहल अॻियों हमराह पोयों चे ॾसींदो हल चे हिते 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 सतई खखड़ियूं कढे चे हिन जे मथां मिट्टी वराए हाणे सतई खखड़ियूं कपिड़े में ॿध सतई खखड़ियूं कपिड़े में ॿधे चे हाणे गीदे में न रखजा पांजे मुठ में रखजा मता उडामी वरी सगी जगह ते पहुंची वञन। हमराह मुठ में सतई पथरियूं रखियूं जेडी मल मोटी वरी अबू जहल जे घर खायो पाठ पा खाटड़ो थी वयो ॾींहुं थियण वारो हुयो। अबू जहल चयस गाल ॿुध मां इंतजार तो कयां पर न खखड़िन के सुक रखजा मता खखड़ियूं हथ मां किरी पवनी खखड़ियूं सुक रखी दरवाजे मुस्तफा ते आयो या रसूल अल्लाह ॾींहुं थी वयो आ हलो त मुझे बाग ते हलो मुझे आका निहारियो मुर्की फरमायो हल त हलऊं अग्या मदीने जो ताजदार पोया सुक मुठ में खखड़ियूं कयो थो वञे जेडी मल अबू जहल जे दरखा लॻियो त ॾाढा तो करे त अबू जहल के खबर पवे त वञा थो पयो। अबू जहल निकरी करे इशारो ॾिनसि इन खखड़िन के सुक कजा देखारे चवे तो सुक लगियूं पयूं हन अञा सुक कजा चवे तो सुक लगियूं पयूं हन जीअं अबू जहल जे बाग को अॻिते टपिया रड़ करे तो चवे या रसूल अल्लाह सतई खजूं तैयार लगियूं पयूं हन न रुगी खजूं जवान लगियूं पयूं हन पर अणमुदाता डंक भी झलियो बीठियूं हन। मुझे मुस्तफा करीम दे निहारे हुजूर के जे आका कलमो पढ़ा हुजूर चयो थकड़ नाहे आका फरमायो थकड़ नाहे इन खजर ते मथे चढ़ चंगी तरह खाई भी ॾिस ज़ाइको चखी भी ॾिस हिकड़ी खजी ते चढ़ियो बडंग पटी छो त ज़ाल खे भी ॾियणो हुयो हिकड़ो ज़ाल ला रखे हिकड़ो खाधई चवे थो या रसूल अल्लाह ॾाढो मिठो आ हुजूर फरमायो ॿीअ ते चढ़ जॾहिं सतनी ते चढ़ी मोटियो मुझे मुस्तफा पुछो ॾे ख़बर खजन जो मज़ो आयो या कोन आयो निहारे चवे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसरे जी खजी खाधम हेड़ो मज़ो कोन हुयो ईरान जी खजी खाधम हेड़ो मज़ो कोन हुयो ताइफ जी खजी खाधम हेड़ो मज़ो कोन हुयो मज़े में त आला है पर या रसूल अल्लाह नाराज न थियो त हिकड़ो अर्ज कयां मुझे आका फरमायो पुछ छा तो पुछी चवे तो या रसूल अल्लाह ज़ाइको त समझ में अचे तो हिकड़ी गाल समझ में नथी अचे खजी त मां खाई रहियो हां पर जेका बि खावां थो उन में खखड़ी मौजूद नाहे। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज करण लगो आका बसरे जी खजी खादम खखड़ी मौजूद शाम जी खजियूं खादम खखड़ी मौजूद यमन जी खजी खादम खखड़ी मौजूद अज ॾींहं ताईं जेका खादम खखड़ी मौजूद अज सतनी खजन जी खजी खादम खखड़ी मौजूद नाहे समझ में नथो अचे वाह मुझा रहमतल आलमीन आका मुझे मुस्तफा बुरकी फरमायो खखड़ियूं जेकॾहिं मुठ में रखंदे त खजीअ में किथों निकरंदियूं
खजू मुठ में न रखी हाँ त तोखे खजी खाइण में मिलन हाँ तो समझो त अल्लाह जो रसूल खखड़िन जो मोहताजा भुलजी पयो अल्लाह जो रसूल रुगी इशारे करण जी देर रब करे छॾींदो आ। मुझे महबूब जा दीवाना जेको मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिना खखड़िन जे दुश्मन के खजन जा वण तैयार करे मेवा खाराए वो मुझो मुस्तफ़ा जेकर तोखे डॉक्टर ने डॉक्टराणी चयो त औलाद कोन थींदी तोखे औलाद नथो ॾेई सघे जवाब ॾे तोखे दुनिया चयो त तुंहिंजो ही कम कोन थींदो हीअ बीमारी कान वेंदी याद रखी छॾ दुनिया खे छॾ इन दिल जो कनेक्शन मुझे मुस्तफ़ा सां मिला तुंहिंजा रहियल सभई कम थी वेंदा बस कनेक्शन मिला कनेक्शन न मिलाईंदे त पोइ जीअं आहीं तीअं वेठो हुज तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे पर जे कनेक्शन मिलाए त मदीने में देर चो मदीने में देर कान्हे का अल्लाह ताला जी ज़ात बाबा ॿारनि खां बि कमु चढ़ी वियो ॿारनि खां बि कमु चढ़ी वियो पर हाणे बसि आख़िर में मौजज़ो महबूब जो ॿुधायमि हिकिड़ी पंहिंजे कंहिंजी बि अॼु फरमाश न हलंदी पंहिंजे कंहिंजी न न न न कंहिंजी बि ॻाल्हि न ॿुधी पंहिंजे दिलि तां अॼु पंहिंजे दिलि सां हिकिड़ी मदीने जी नात पढ़ां त बसि उथी हलिया हलूं जेकॾहिं दिलि खे वणई त चइजां न वणई त भले न चइजां हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत मदीने पाक जी ज़ियारत कंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर वरंदो सुत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो हक है वरंदो सुत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो वरंदो सुत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुची पेरे उखाड़ो पहुची पेरे उखाड़ो पहुची पेरे उखाड़ो घुमंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रखी ॻाल्हि खे राज़ में घुर तूं दुआऊं निमाज़ में छा में दुआऊं घुर माना नमाज पढ़ दुआ घुर न है रखी ॻाल्हि खे राज़ में घुर पई दुआऊं निमाज़ में रखी ॻाल्हि खे राज़ में घुर तूं दुआऊं निमाज़ में है वॾी सिक सां जहाज़ में वॾी सिक सां जहाज़ में चढ़ंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर रहबर थींदो राज़ी आका थींदो राज़ी खटबी इश्क जी बाज़ी
है मुर्शिद थी दो राजी खट भी इश्क जी बाजी आका थी दो राजी खट भी इश्क जी बाजी कर तू निबिड़त न्याजी कर तू निबिड़त न्याजी विसदे रोजो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह ताला मोजो चवण तवाजो बुधण पांजे इंतजाम के सवा कलाक जे बजाय सवा 2 कलाक रहना इया ना जाए। बस हाणे सवा 2 कलाकनि जो थोरो न लाथी त हाणे 2 मिंटनि जो थोरो तो कहिड़ो लाहींदे। बहरहाल जलसन में तव्हां बि वञो पिया ख़बर अथव त 5 मिंट मौलवी ॻाल्हाए 3 लाठड़िया वेठल हूंदा आहिनि कुंड में हुन होॾहूं नारो हुन होॾहूं नारो हुन होॾहूं नारो मौली साहब साह पटे वेंदो आहे। हे चरियो फ़कीर थुरू त थुरू हुजे न ओ पंहिंजो शालीमार कोच हूंदी आहे हल त बसि हल ख़बर न हूंदी आहे छो त सची हो अथव मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिहत मूंखे बि प्यारी आहे जिस्म मूंखे बि प्यारो आहे निंड मूंखे बि प्यारी आहे पर दोनों जवानी की मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर। हिकिड़ी गऊ खे काहे विया चोर गऊ खे काहे विया चोर जॾहिं मालिकनि खे हथ आई त मालिक पुछेसि पियो ॾे ख़बर तोखे चोर काहे विया त गऊ चए थी मुंहिंजो चोरनि जे भाग्यनि सां छा मुंहिंजो कमु गाह सां हिते बि गाह मिलंदो हुते बि गाह मिलंदो। ओ मुंहिंजा दोस्त जेके दीवाना हूंदा आहिनि उन्हनि खे कलाकनि जी ख़बर न पवंदी आहे जेॾीमहिल थोरो लाइन ते चढ़ी विया कनेक्शन मिली वियो पर हाणे बस हाणे ॿिया जुमला नथो चवां हिन दोस्त हाणे एतिरो हली अचे हेतिरनि हज़ारनि जे साम्हूं कन में चयो अथई जे उथी पवंदुसि हुनजी दिलि शिकस्त थींदी तव्हां बि चवंदव वरी यार ॻाल्हि ॿुधो हेॾी उमेद करे वे सवा 2 कलाक हले 5 मिंट भला छा थिएसि टेकाऊ हूंदा न पुठियां टेकाऊ छा थिएसि सभु 5 मिंटनि में बसि अदा बिड़ई आहे पंहिंजी रग ॾेखारी इन करे त इहा आट बि तुंहिंजी ख़तमु था कयूं। मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुंहिंजे कदमनि में आ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां मुंहिंजी सुहिणी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुंहिंजे कदमनि में आ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ भाग भाया तन जा भला थो भाग भाया भाग भाया तन जा भला थो भाग भाया तन जा भला थो जन जो तो में सा जन्नत तुंहिंजे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां मुंहिंजी प्यारी मां तो में मुंहिंजो साह
कदमन में आ जाओ जन्नत तुझे कदमन जैसी ताई घर न मोटा जैसी ताई जैसी ताई घर न मोटा जैसी ताई घर न मोटा सदी रहदीरा सदी रहदीरा जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ तो में मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ अर्श अज़ीम ते पहुँचे थी अर्श अज़ीम अर्श अज़ीम ते पहुँचे थी जी जल तुझी दुआ अमड़ी तुझी दुआ जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ तुझी ज़ियारत आगे इबादत तुझी ज़ियारत तुझी ज़ियारत आगे इबादत ऐ बे अदबी गुनाह ऐ बे अदबी गुनाह जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ तो में मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ मुस्तफ़ा जाने रहमत पेला को सलाम शम 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 हिदायत को सलाम सुहानी खड़ी खड़ी चमका चमका का जान जिस सुहानी खड़ी खड़ी चमका तैबा का चांद जे सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे ला ऐ खुदा के लाडले प्यारे रसूल ये सलामे आजिज़ाना हो कबूल आका दस्तु बस्ता हैं खड़े ये सारे गुलाम
पेश करते हैं गुलामाने सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। वो सैयद सादात है को मुअज़्ज़िज़ को आलिम सगोर भला। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। दिलन जा हाल ॼाणदड़ रब, दुआउन जा कबूल कंदड़ रब, अज तुझे दरबार में वास्तो आहे ताजदार ख़त्म नबूवत महबूब जो। या अल्लाह पांजे महबूब जे सदके असांजी हाज़री कबूल फरमा। करीम रब, मर्दो ख़वातीन जिते जिते भी आवाज पहुतो, जेके जेके महफिल में डायरेक्ट इनडायरेक्ट शरीक थिया, या अल्लाह उन्हनि सभिनी जे दिलनि जा राज़ तू जानी थो। ओ मुझा करीम रब, अज पंहिंजे यार जे सदके सभिनी जे दिलनि जूं नेक उम्मीदूं पूरियूं फरमा। या अल्लाह बे औलादन खे नेक सालिह औलाद अता फरमा। करीम रब, बीमारन खे शिफाए कामिला आजिला अता फरमा। घरन में या अस्पतालन में खुसूसन साबिर अली, खादिम हुसैन ऐं गोठ में जेके भी मासूम ॿार हन मुझा करीम रब, जेके थेलसीमिया जा मरीज़ हन, ओ मुझा अल्लाह साईं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सदके उन बचड़न खे सेहत व आफ़ियत अता फरमा। मुझा करीम रब, हर बे औलादी के नेक सालिह औलाद अता फरमा। खुसूसन मियां गुलबहार ऐं गुलाम मुहियद्दीन ऐं कादिर अली, या अल्लाह जेके भी बे औलादी हन सभिनी के नेक सालिह औलाद अता फरमा। मौला सा सभिनी के गुंबज़ खज़रा जी दीदार नसीब, हुजूर जे दर जी हाज़री नसीब फरमा। मौला हेतिरो टाइम मुझा करीम रब हुजूर जे सजी उम्मत जो खैर फरमा। नाराज न थी जो अजकल दुआ में भी सिफारिशूं थियूं हलन था। अल्लाह ताला हुजूर जे सजी उम्मत जो खैर करे। उम्मत में सब अची विया, पर इलाइके जो मुअज़्ज़िज़ आहे मोहतरम अख्तर अली जमाली साहब, या अल्लाह अख्तर अली जमाली साहब के भी सेहत व आफ़ियत अता फरमाइजा। करीम रब, इन गुलामन जी बेड़ीअ खे मुझा अल्लाह से मदीने तय्यबा ताईं पहुंचा। ओ मुझा करीम रब, जिंदगी जा आखिरी पसाह यार जे दर ते पूरा थियन। ओ मुझा करीम रब, कब्र जो कानून शल जन्नतुल बकी में नसीब थे। मौला रमज़ान जो महीनो हुजे, असां गुनाहगारन जी हाज़री हुजे। ओ मुझा करीम रब, पंहिंजे महबूब जे सदके में मुझा मौला असां के गुंबज़ खज़रा जे साम्हूं वेही करे सहरी ऐं अफ़तारी नसीब फरमा। काबतुल्लाह जो दीदार नसीब फरमा। हिजरे असवद जो बोसो नसीब फरमा। हतीम काबा में नफल नसीब फरमा। सफ़ा मरवा जो डोड़ू नसीब फरमा। या अल्लाह हज जो दिहाड़ो मैदान अरफात में नसीब फरमा। या अल्लाह जेको घुरियो थो उहो भी अता फरमा, जेको न घुरियो थो उहो भी अता फरमा। सभिनी जो आवाज़ त लाउड ताईं न पुगो, पर मुझा मौला तोखों त परे कोन्हे। सभिनी जे दिलनि जे आवाज़ खे ॿुधण वारा रब, पंहिंजे महबूब जे सदके सभिनी जो दुआऊं कबूल फरमा। जन दोस्तन नौजवानन मेहनतूं करे तुझे महबूब जे, या अल्लाह ख़त्म नबूवत जे सिलसिले में ही सुहिणो जशन रखियो। मुझा करीम रब उन्हनि जूं कावशूं कबूल फरमा, उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा। या अल्लाह हिन इको साउंड वारे जे भी रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमाइजा, जंहिं असांखे हेतिरो चवण जे लाइ साथ ॾिनो। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिहक़ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। देखियो तैयार हन, सब वेही रहो। ये नचे जो तो साके